नाज़रीन हेडलाइंस हवाले वाक़िया पाकिस्तान में पोलियो केस ज़ाहिर थियण वारो मामलो चीफ सेक्रेटरी ऐं सिहत वारी सूबाई वज़ीर जी सदारत हेठि इजलास थियो आहे। इजलास में EOC कोऑर्डिनेटर फयाज़ अब्बासी पारां नॉर्थ वज़ीरिस्तान में ज़ाहिर थींदड़ पोलियो केस बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ब्रीफिंग में आगाही ॾिनी वई त पाकिस्तान में 15 महीननि खां पोइ पोलियो वायरस जो केस ज़ाहिर थियो आहे। सिंध में गुज़िरियल 2 सालनि ताईं पोलियो जो को केस ज़ाहिर न थियो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेशो चयो त सिंध में मई जे महीने में पोलियो मुहिम शुरू कई वेंदी। डॉक्टर अज़रा पेशो चयो त वालिदैन पोलियो मुहिम दौरान सहकार कनि। 5 सालनि ताईं जे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारिया वञनि। ख़बर आवाज़ शेयर कई पिया पाकिस्तान में पोलियो केस ज़ाहिर थियण वारो मामलो चीफ सेक्रेटरी ऐं सिहत वारी सूबाई वज़ीर जी सदारत हेठि इजलास थियो आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया ब्रीफिंग में आगाही ॾिनी वई त पाकिस्तान में 15 महीननि खां पोइ पोलियो वायरस जो केस ज़ाहिर थियो आहे। सिंध में गुज़िरियल 2 सालनि ताईं पोलियो जो को केस ज़ाहिर न थियो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेशो चयो त सिंध में मई जे महीने में पोलियो मुहिम शुरू कई वेंदी। डॉक्टर अज़रा पेशो चयो त वालिदैन पोलियो मुहिम दौरान सहकार कनि। 5 सालनि ताईं जे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारनि।